अमरीकी हेलीकॉप्टर तबाह थियण बाद अमरीका ईरान ते हमला। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त अमरीका हमला हेलीकॉप्टर के ईरान जे जवाब में कया आहिनि। सदर ट्रंप जे हुकुम ते अमरीकी फ़ौज ईरान में मख़सूस हदफ़नि खे निशानो बणायो। अमरीकी उहिदेदार जो चवणु आहे त अमरीका हुरमज़ भरिसां रेडार ऐं हवाई दफ़ाई निज़ाम खे निशानो बणायो। हमलनि जो मक़सदु ईरान खे वार्निंग ॾियणु आहे। उमेद आहे त हमला ॻाल्हियुनि जे अमल खे मुतासिर न कंदा। बंदर अब्बास, कशमबेट ऐं सिरक ते हमला कया विया आहिनि। अमरीकी हमले खां पोइ क़तर, बहरीन ऐं कुवैत पंहिंजी हवाई हदूं बंदि करे छॾियूं आहिनि। ईरान जा अमरीकी हमलनि जे जवाब में बहरीन में अमरीकी 5th फ्लीट ते ड्रोन हमला। ईरानी फ़ौजी कमान ख़ातम अल-अंबिया जो चवणु आहे त ख़िते में कुझु अमरीकी अॾनि खे निशानो बणायो आहे। कार्रवाई ॾखण लबनान में अमरीकी अॻिराई जे जवाब में कई वई। अमरीकी हमलनि सबबि ख़िते में टेली कम्युनिकेशन टावर खे नुक़सानु पहुतो। 2 वाटर टैंक बि तबाह थिया। अमरीकी हमलनि जे जवाब में बहरीन में मौजूदु अमरीकी 5th फ्लीट ते ड्रोन हमलो कयो। अमरीकी अॻिराई बरक़रार रही त वधीक सख़्तु जवाबु ॾिनो वेंदो। जंग जे मैदान में शिकस्त बावजूदु अमरीका असांजे अज़म खे आज़माए रहियो आहे। जेकॾहिं अमरीका पाण महफ़ूज़ रखणु चाहे थो त ख़ितो छॾे हलियो वञे। ईरान जूं ताक़तवर फ़ौजूं कंहिं बि हमले या धमकी जो जवाबु ॾियण बिना रहंदियूं। ईरानी पढ़ी अब्बास इराक़ी जो अमरीकी हमलनि ते रद्दमल। ईरान अमरीकी अपाची हेलीकॉप्टर ते हमले में मुलविस हुजण जी तरदीद करे छॾी। हुरमज़ लंघ में अमरीकी हेलीकॉप्टर खे ॼाणे वारो निशानो नाहे बणायो। अहिड़ा वाक़िया गैर इरादे तौरु पेश अची सघनि था। ईरान नायब पढ़ी वज़ीर काज़िम ग़रीबाबादी नए माली साल जी वफ़ाक़ी बजट जुमे ते पेश कई वेंदी। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल, क़ौमी असम्बली ऐं सेनेट जा इजलास तलब। पार्लियामानी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी चयो आहे त नए माली साल जी बजट 12 जून ते पेश कई वेंदी। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल, क़ौमी असम्बली ऐं सेनेट जा इजलास अरबा ते तलब कया विया आहिनि। सूबा वफ़ाक़ जो माली खसारो पूरो करण ते राज़ी थी विया। हुकूमत पीपल्स पार्टी जी बजट टेक्निकल कमेटी जो गॾियल इजलास। मालियाती खसारो पूरो करण जो तरीक़ेकार तइ। पंजाब अॻे 500 अरब रुपयनि खां वधीक रक़म वफ़ाक़ खे ॾियण लाइ तयारु। वफ़ाक़ सूबनि खां मजमूई तौर ते 1700 अरब रुपया घुरिया हुआ। वफ़ाक़ी सरकार पंहिंजी मालियाती खसारे ऐं IMF जो टारगेट पूरो करण में मदद हासिल करे सघंदो। इलेक्शन कमीशन गिलगित बल्तिस्तान जे 5 तकनि ते चूंडुनि जो नतीजो रोके छॾियो। ॿीहर पोलिंग कराइण जो हुकुम। BGB 8 स्कदू जे 10 पोलिंग स्टेशन नतीजा कालदम करार। 15 जून ते ॿीहर पोलिंग करण जी हिदायत। इलेक्शन कमीशन GB 15/1, GB 16/2 ऐं GB 17/3 दायर जो नतीजो बि रोके छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त 5 तकनि जे कुझु पोलिंग ते 24 जून ते ॿीहर पोलिंग कराई वेंदी। गिलगित बल्तिस्तान में पुरअमन नमूने चूंडियूं थियूं आहिनि। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साम्हूं राब्तो। इसहाक़ डार गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में कामयाबी ते बिलावल भुट्टो ज़रदारी खे वाधायूं ॾिनियूं। ॿिन्ही पार्टियुनि जे अॻुवाननि विच में गिलगित बल्तिस्तान जे मामले ते गॾिजी वेहण ते इतफ़ाक़। इसहाक़ डार जो चवणु आहे त ॻाल्हि ते इतफ़ाक़ आहे त गिलगित बल्तिस्तान जी चूंड नतीजनि मूजिबि सभ खां वॾी पार्टी हुकूमत आहे। जाम साहिब भरिसां पाणी जे वारे ते वियल पोरत बैदे सां क़तल। मक़तूल इस्माइल मरी जो लाश वाक़े जे वारे हंधि पियल। पुलिस पहुची जांच शुरू करे छॾी। ऐं मांझंदि में बिजली जी अतराद लोड शेडिंग ख़िलाफ़ शहर जो अंडस हाईवे ते धरणो, गाॾियुनि जूं कतारूं। शहरनि जो चवणु आहे त सख़्तु गर्मी बावजूदु 24 कलाकनि खां शहर जी बिजली गाइब। फौरी तौरु मांझंदि जी बिजली बहाल करे संदनि बेचैनी ख़तमु कई वञे।